लाड़कड़ में करोड़ पंहिंजे बजट में ठहियल शइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टो जे नाले सां ज़ुल्फ़िकार बाग़ में सहूलियतुनि जे अणखुट इंतिज़ामिया सुजाॻ न थी। लाड़कड़ में केतिरा ई पार्क आहिनि, पर ज़ुल्फ़िकार बाग़ हिकु नाले वारे लीडर जे नाले सां जुड़ियल हूंदे बि उजड़ियल नज़र अची रहियो आहे। कुझु अर्सो पहिरियां फुहारनि जो बहितरीनु ॾेख ॾींदड़ फुहार नाकारा थी विया आहिनि। पेंचियूं भॻल ऐं पीअण जे पाणी जो को बि बहितरीनु बंदोबस्तु नज़र न आयो। जिते हेतिरनि जरेबनि में ठहियल बाग़ ते बि बासरनि जो कब्ज़ो नज़र आयो ऐं वॉक कंदड़नि लाइ बाथरूम बि नज़र न आयो। पानी जो लॻायल प्लांट बि ख़राब हुअण सबबि बाग़ में ईंदड़ वॉक कंदड़ तफ़रीह लाइ ईंदड़ अवाम बि इन मुश्किलातुनि जे करे रुख़ चेंज करे छॾियो आहे। लोकल गवर्नमेंट यूसी टाउन जो चेयरमैन लाड़कड़ मेयर खे तवजा ॾियण जो माण्हुनि मुतालबो करे छॾियो, पर इंतिज़ामिया मुकमल तौरु इन मामले ते आरामी नज़र आई। हक़नि जी हासिलात लाइ ॾिसंदा रहो मुंहिंजी सिंध न्यूज़ चैनल लाड़काणो।